मुत्तहिदा क़ौमी मूवमेंट पाकिस्तान ॻोठनि खे पको करण लाइ सिंध हुकूमत जी जोड़ियल 10 रुकनी कमेटीअ में पंहिंजो नुमाइंदो शामिल करण जो मुतालबो करे छॾियो। अहिड़ो मुतालबो MQM जे मोहम्मद हुसैन सिंध असेंबलीअ जे इजलास में कयो। सिंध असेंबलीअ जो इजलास स्पीकर आगा सिराज दुरानीअ जी सदारत हेठि थियो, जंहिंमें कराचीअ जे ॻोठनि खे पको करण वारे मामले ते बहस थियो। उहो बहस उन वक़्तु शुरू थियो जॾहिं MQM जे मोहम्मद हुसैन घुर कंदे चयो त कराची जे ॻोठनि खे पको करण लाइ क़ाइमु कयल कमेटी में संदनि नुमाइंदो शामिल कयो वञे। हू ॻोठनि खे पको करण जा मुख़ालिफ़ न आहिनि, पर ज़मीनुनि ते कब्ज़ा करे आबाद कयल ॻोठनि खे पको न कयो वञे। मोहम्मद हुसैन ॻोठनि खे पको करण वारे मामले ते जेकी पंहिंजा ख़दशा ज़ाहिर कया, जंहिंखां पोइ मकानी इदारनि वारे सूबाई वज़ीर नासिर हुसैन शाह खेसि जवाबु ॾींदे चयो त उन्हनि ॻोठनि खे पको कयो पियो वञे जेकी क़दीमी आहिनि ऐं उन हवाले सां मुत्तहिदा समेत सभिनी खे ऑन बोर्ड वरितो वेंदो। संदसि चवण हो त जेकी ॻोठ सालनि खां आबाद आहिनि, जिते आबादी आहे, उन्हनि ॻोठनि खे पको करे गैस, बिजली ऐं ॿियूं बुनियादी सहूलियतूं ॾिनियूं वेंदियूं। कब्ज़ो कयल 4000 खां वधीक एकड़ ज़मीन कब्ज़ागीरनि खां ख़ाली कराई आहे। मलीर जी 350 एकड़ ज़मीन कब्ज़ागीरनि खां ख़ाली कराइण लाइ कार्रवाई कई पई वञे। उन सां गॾु हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकुम ते कब्ज़ागीरनि ख़िलाफ़ ऑपरेशन पिणु थी रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची जे ॻोठनि खे पको करण लाइ रेवेन्यू खाते जे सूबाई वज़ीर मखदूम महबूबुल ज़मान जी सरबराही में जेका 10 रुकनी कमेटी जोड़ी आहे, उन में MQM जो पंहिंजो नुमाइंदो शामिल करण वारो मुतालबो सम्झ खां ॿाहिरि आहे, पर तंहिं बावजूदि सिंध हुकूमत खे एतमाद में वठी ॻोठ पका करण जो चयो आहे। कराची जा अहिड़ा खोड़ सारा सदियूं पुराणा ॻोठ आहिनि जिन खे पको न कयो वियो आहे, बल्कि MQM जे उरूज वारे दौर में त उन्हनि खे हर आए ॾींहुं ड्राहियो पियो वियो। जेकॾहिं सिंध हुकूमत ॻोठनि खे पको करे हिकु बहितरीनु कमु करे रही आहे त उन में उन जो साथ ॾियणु घुरिजे त जीअं उहा ॻोठनि खे पको करे कराची जे माण्हुनि जे उन मसइले खे हल करे।